इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना फौजदारी कार्रवाई केस में सज़ा मुअत्तली वारी दरख़्वास्त ते PTI चेयरमैन के अॼु बि रिलीफ न मिली सघियो। केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन जो वकील तबियत ख़राब हुजण सबबि पेश न थियो ऐं मुआविन वकील वक़्तु घुरी वरितो। वकील लतीफ़ खोसा जो चवणु आहे त 20 ॾींहनि खां हिकु शख़्स अंदरि आहे। मुआविन वकील जो वकालतनामो मौजूदु आहे, उहो दलील ॾेई सघे थो। सीनियर वकील पेश न थी रहियो आहे त छा अवां सज़ा मुअत्तल नथा करे सघो। लतीफ़ खोसा रोस्ट्रम मां एहतिजाज तौरु हलियो वियो ऐं चयो त पोइ असां न ईंदासीं। लतीफ़ खोसा पारां अदालत मां वॉकआउट करण बाद केस जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी कई वई। साइफर केस PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी वाद। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइमु थियल ख़ुसूसी अदालत साइफर केस में शाह महमूद कुरैशी जी जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि लाइ वाद कई। ॿुधणी दौरान FIA जे स्पेशल प्रोसिक्यूटर शाह महमूद कुरैशी जी वधीक 8 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। PTI चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी सुप्रीम कोर्ट में हल्फी बयान जमा कराए छॾियो। जेल में PTI चेयरमैन जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। केतिरनि ई ॾुखियाईनि ऐं मसइलनि बावजूदि 22 अगस्त ते तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन सां अटक जेल में मुलाक़ात जी इजाज़त मिली। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो जेल में वज़न बि घटिजी वियो आहे। हू आईन ऐं कानून जी हुकुमरानी सां गॾु बीठल आहे। बुशरा बीबी जो अदालत में जमा करायल हल्फी बयान। सिंध हाई कोर्ट निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी मुक़ररी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे रद्द करे छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त आईन जे आर्टिकल 207 तहत जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर निगरान वॾो वज़ीर न बणिजी सघे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त रद्द करण जो मुख़्तसिर हुकुम जारी कयो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में ॿुधायो वेंदो। इलेक्शन मुदाख़लत केस में अमरीका जो अॻूणो सदर डोनाल्ड ट्रंप गिरफ़्तारी खां पोइ ज़मानत ते आज़ाद। $2 लख जी ज़मानत बाद डोनाल्ड ट्रंप आज़ाद थी वियो। अमरीका में पहिरियों भेरो अमरीकी सदर जी कैदियुनि वारी तस्वीर बि जारी। डोनाल्ड ट्रंप जी आङुरियुनि जा निशान बि वरिता विया। अॻूणे सदर खे 20 मिंटनि जी गिरफ़्तारीअ बाद आज़ाद कयो वियो। डोनाल्ड ट्रंप चवे थो 2020 जी चूंडुनि खे चैलेंज करण जो हक़ हासिल आहे। को बि ग़लति कमु नाहे कयो। फ़ौजदारी केस नाइंसाफ़ी आहे। कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हिकु भेरो ॿीहर फायरिंग के वाक़िअनि में वाध थियण लगी। अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान ऐं नारी समेत 3 ॼणा मारिजी विया। सोराब ॻोठ वेझो अबुल हसन इस्फहानी रोड ते कार में सवार नारी ऐं नौजवान मारिजी विया। मारिजी वियल नारीअ जी सुञाणप लारेब ऐं नौजवान जी अहसन तौर थी। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग कंदड़ नारी जे पीउ ऐं पुट खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नूरानी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु शख़्स मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कुंभ में मासूम ॿारड़ीअ सां जिन्सी ॾाढाई जो इंकिशाफ। ॿारड़ी खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि मूजिबि जवाबदार आकिब मासूम ॿारड़ीअ खे घर जे दरवाज़े तां ज़बरदस्ती खणी करे वीराने में वञी जिन्सी ॾाढाई जो निशानो बणायो। ॿारड़ी सां जवाबदार खे ज़्यादती कंदे शहरियुनि ॾिठो त हू फ़रार थी वियो। जवाबदार बासर आहे। पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस मूजिबि मासूम ॿारड़ी खे इलाज लाइ मेडिकल लेटर जारी करे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदार खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। नवां जतोई भरिसां ॻोठ अली बख्श खोसो में नींगरीअ सां मुबैना ज़्यादती जो इंकिशाफ। मुतासिर नींगरीअ जी अमड़ कूंज खोसो इल्ज़ाम मढ़ियो आहे त इमाम बख्श खोसे मासूम नियाणीअ सां ज़्यादती कई आहे। थाणे ते शिकायत करण बावजूदि पुलिस जवाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। जवाबदार धुर धमकियूं ॾेई आहे। को बि मदद करण लाइ तयारु नाहे। SSP नौशर फ़रोज़ खे अपील आहे त नोटिस वठी जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।
रेंजर्स ऐं पुलिस जी ॻुझे इतलाह ते कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में कार्रवाई, ॿ ॾोहारी गिरफ़्तार। कार्रवाई दौरान जवाबदार एहसानुल्लाह उर्फ़ झूटा ऐं ज़ाहिर शाह उर्फ़ ज़हीर गिरफ़्तार। रेंजर तर्जुमान चवे थो जवाबदारनि जे कब्ज़े मां फोड़ियल फ़ोन ऐं मोटरसाइकिल हथ कई आहे। कंबर वेझो वगण रोड ते ॻोठ कोरमतल वटि मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंद नौजवान खे क़त्ल करे छॾियो। गोलियूं लॻण सबबि इल्ताब मुग़ेरी मारिजी वियो। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। पुलिस मुख्य क़ातिल शेर मोहम्मद उर्फ़ शेरल महर ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार करण में मुकमल तौरु नाकाम। सहाफ़ियुनि, सियासी समाजी क़ौम परस्त धुरियुनि तरफ़ां मुख्य क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी। सुभाणे सहाफ़ी बिरादरी पारां कराची में CM हाउस साॾो एहतिजाज कयो वेंदो। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे मुख्य क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं राणीपुर जी पीराणी हवेली में तशद्दुद बाद तड़पी फौत थी वियल मासूम फातिमा फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढी पियूं वञनि। नौशर फिरोज़, खैरपुर, मीरपुर माथेलो, टंड मोहम्मद खान, ठटे, शहदादकोट, टंडोल यार, जेकबाबाद, मिठी, नवाबशाह, मेहड़, काज़ी अहमद ठुल, मीरपुर बठोरो, केन शाह, सकरंड, चूहड़ जमाली, सरहाड़ी, हिंगोरजा समेत ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। गौसपुर वेझो कशमोर ज़िले जी पुलिस पारां दुरानी महर वारे इलाइक़े में रूपोश ऐं इनामी याफ़्ता ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी ऐं मुग़विन जी बाज़ियाबी लाइ 3 ॾींहं बि ऑपरेशन जारी। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ऑपरेशन दौरान मार्टर गोला लॻण सबबि 2 ॾोहारियुनि जा घर सड़ी विया। ऑपरेशन दौरान पुलिस मुक़ाबले जा दुरानी महर थाणे ते 2 धार केस दाख़िल। केस में भया गैंग, सब्ज़ोई गैंग, जागीरानी गैंग, खोसा ऐं चंद्राणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मजमूई तौर ते 60 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। शिकारपुर भरिसां रुस्तम थाणे जे अध मां धाड़ियलनि हथां अगवा थी वियल 2 सॻा भाइर बाज़ियाब न थी सघिया। ॻोठ विरुंद माची वासी अब्दुल गफ़ूर ऐं अब्दुल रऊफ़ सोलंकी खे 11 ॾींहं अॻु धाड़ियल अगवा करे विया हुआ। धाड़ियलनि जो मुग़विन जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो, 40 लख रुपया भुंग तलब। मुग़विन जी अमड़ मूजिबि ग़रीब आहियूं, खाइण लाइ अटो बि नाहे, एतिरी रक़म किथां आणींदासीं। पुटनि खे बाज़ियाब करायो वञे। पुलिस सां राब्तो कयो आहे पर पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। धड़ोलग ॻोठ लखा ॾिनो जाखरो वासी नौजवान पीर बख्श उर्फ़ पीरो जाखरो 10 ॾींहंनि खां गुम। वारिस परेशान। नींगर जे पीउ लाणू जाखरो मूजिबि संदसि पुट खे ॻोल्हे थकिजी पिया आहियूं। संदसि को बि पतो न पइजी सघियो आहे। पुलिस अमलदारनि खे अपील आहे त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। उमरकोट में मज़दूर इतिहाद पारां उजरत वधाइण लाइ थर बाज़ार खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली जी अॻवाणी वॾण महर, गुल बजीर ऐं ॿियनि कई। अॻवाणनि जो चवणु आहे त महांगाई चोट ते पहुची वई आहे। मज़दूरनि जी उजरत में वाध नाहे थी सघी। उजरत में वाध करे इंसाफ़ कयो वञे। हुमायूं शरीफ़ जी सिविल अस्पताल में वियम लाइ आयल औरत डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत सबबि फ़ौत। ॻोठ हिम्मत चांडियो वासी अली नवाज़ चांडियो जी घरवारी फ़ौत। वारसनि जो एहतिजाज। सिविल अस्पताल अमले पारां औरत बेहोश ॼाणाए जिम्स अस्पताल रेफर। डॉक्टरनि पारां फ़ौत थियण जी तस्दीक़। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते टायर बस थियण सबबि मुसाफ़िर कोच कल्टी। औरतुनि समेत 15 ज़ख़्मी। 3 ज़ख़्मियुनि जी हालत गणतीअ जोगी। ज़ख़्मी ट्रामा सेंटर ऐं सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल। कोच कराचीअ खां सवात वञी रही हुई त हादसो पेश आयो। जरवार भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श ख़ुश्क में पुरस्रार बीमारी विघे 2 ॿारड़ा फ़ौत। सिहत खाते तहरुक न वरितो। हफ़्तो अॻु 10 साला अब्दुल मकीअ ऐं गुज़िल राति 12 साला बाबरा ओचितो बेहोश थी फ़ौत थी विया। ॻोठ में पुरस्रार वबा पखिड़िजी वई आहे। नोटिस वठी टीमूं मोकिले ॿारनि जी चकास कई वञे। ॻोठाणनि जो मुतालबो।
झंडो मरी वेझो ॻोठ दिली जान मरी में हिक ई घर जे 2 ॿारनि में पोलियो जो शक ज़ाहिर। पुरितो गुलाम नबी मरी जे पुटनि 4 वरियनि जे मंज़ूर ऐं 6 वरियनि जे हाशिम में पोलियो जो शक ज़ाहिर। नोटिस वठी पोलियो अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुतासिर ॿारनि जे पीउ जी DC खे अपील। भिरिया सिटी में 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो लाश कंदे पानी के तलाउ मां हथ। ठारूछा वासी 8 वरियनि जे नींगर मोहम्मद रज़ा राजपूत जो लाश कंदे पानी के तलाउ मां हथ आयो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो।